आला अज़मत मथा छा लिखी छा लिखां हिकड़े हथ हिक कलम सां जे भला शान शौकत मथा छा लिखी छा लिखां मुस्तफा मोहतरम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। हेरे फरमाई अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उन्हें रब जी तारीफ जो आलिम आलमीन जहानन जो रब होरे फरमाई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सबनी जहानन दिला इमामुल अंबिया रहमत जो जाते रब जी रुबूबियत उते मोहम्मद करीम जी नबूवत। शायर इस्लाम जो त सही मुखे त ताकत कोनी जो मां कलम हिकड़े हथ सां मुस्तफा जो पूरो शान लिखा बरल नालो ॻाल्हाए कीअं मुस्तफा मोहतरम मां जे उत्तम आला अज़मत मथा छा लिखी छा लिखां हिकड़े हथ हिक कलम सां जे भला शान शौकत मथा छा लिखी छा लिखां मुस्तफा मोहतरम। कूड़ो कानून हो सो हमारे टियो नस्ल रंग जो फर्क भी अमां मेटियो। कूड़ो कानून हो सो हमारे टियो नस्ल रंग जो फर्क भी अमां मेटियो। अरबी अजमी थी भाउर वया तिन जे इन दीनिन से बत मथा छा लिखी छा लिखां मुस्तफा मोहतरम मां जे उत्तम आला अज़मत मथा छा लिखी छा लिखां हिकड़े हथ हिक कलम सां जे भला शान शौकत मथा छा लिखी छा लिखां मुस्तफा मोहतरम मां जे उत्तम आला अज़मत मथा छा लिखी छा लिखां हिकड़े हथ हिक कलम सां जे भला शान शौकत मथा छा लिखी छा लिखां मुस्तफा मोहतरम। हजर असवद खणाए बिहारियो खून झेड़े के महबूब तारियो। हजर असवद खणाए बिहारियो खून झेड़े के महबूब तारियो। अहिड़ी साना ऐं सोच दानिशमंदीअ इल्म हिकमत मथा छा लिखी छा लिखां मुस्तफा मोहतरम। वालेकुम सलाम जी साईं। सही आहे माशाअल्लाह तव्हांजी हले थी सही। हलो हलो ईअं कयूं इंशाअल्लाह हुन थी दुआ कयो महिरबानी। मुस्तफा मोहतरम मां जे उत्तम आला अज़मत मथा छा लिखी छा लिखां हिकड़े हथ हिक कलम सां जे भला शान शौकत मथा छा लिखी छा लिखां मुस्तफा मोहतरम। हिक दफ़े खीर जो हिकु पियालो हुयो उन मां 70 ॼणनि बि सफ़ा कयो। हदीस तमामु वॾी। अबू हुरैरा साईं इमामुल अंबिया जो प्यारो साहिब अबू हुरैरा साईं फरमाए थो जॾहिं मां मुस्तफा ते ईमान आंदो मुस्तफा जी महफ़िल कचहरनि में लज़त हासिल थी इमामुल अंबिया जो कुझु ॻाल्हाईंदा मां पंहिंजे हथनि सां उहो लिखंदो हुउसि। पोइ वेठे 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 मानीअ जी परवाह न थींदी
पोइ हिकु वेलो भले मानी न मिली परवाह न आहे मुस्तफ़ा जी कचहरी ईअं चई त मूंखे बुखुनि में एॾी बदहाली थी पई जो जॾहिं बुख जी शिदत थियणु शुरू थी पई पवे त मां बेहोश थी किरी पियो पवां। माण्हू सम्झनि पिया त अबू हुरैरा खे शायदि मिर्गीअ जो असरु थियो आहे। अबू हुरैरा फरमायो ख़ुदा जो कसम मूंखे मिर्गी न बुख जे करे मुंहिंजो इहो हाल थींदो। पोइ किसो तमामु वॾो। अबू हुरैरा साईं फरमायो हिकिड़े दफ़े बुख बेहाल पई करे तबियत मुंहिंजी ख़राब थी पई वञे। इमाम लंबिया साईं जन आया पुछो त अबू हुरैरा छो अर्ज़ कम ते या रसूल बुख पाण फरमा हली वठी हलिया ऐं घरनि में जांच करायूं त कंहिं घर में को खाइण पीअण जी का शइ हुजे त जल्दी मोकिलियो। अबू हुरैरा खे तकलीफ़ आहे। हिकिड़े घर मां हिकिड़ो खीर जो प्यालो आयो। अबू हुरैरा ॾाढो ख़ुशि थियो त जो महबूबनि करीमनि जे हथनि मुबारकनि सां इहो खीर जो प्यालो मिलंदो। वाह अबू हुरैरा तुंहिंजा भाग जो महबूब करीम तोखे खीर जो प्यालो थो पीआरे। साईं जन प्यालो वठी करे मूंखे फरमायो त अबू हुरैरा हेॾिया ओहो असाब सुफ़ा जा मिस्कीन मुसाफ़िर जेके ॿाहिरों वारा कलमो पढ़ी मुस्लमान थियनि पिया मिटनि माइटनि खे छॾे करे मस्जिद नबीअ जे हिकिड़े कुंड में हिकिड़ी जाइ उन्हनि जे लाइ ख़ासि हुई। अॼु ॾींहं ते बि चवंदा आहिनि त असाब सुफ़ा जो ठलो उन्हनि खे सॾु कर। अबू हुरैरा साईं फरमाए थो त मां तकड़ में उन्हनि ॾे वयुमि बुख त मूंखे लॻ रही पर साईं जो हुकुम हो आया तकड़ में दॿा साईं जन सॾनि था सभई आया अॼु मुस्तफ़ा जे आॾो बीठा। इमाम लंबिया पंहिंजे रहमत ऐं बरकत वारनि हथनि सां प्यालो खणी चयो त अबू हुरैरा हेॾे आ हिन सॼे पासे खां पीआरणु शुरू कर। चई त बुख मूंखे लॻ रही हुकुम होॾो जो थियो त हिननि खे मुसाफ़िरनि खे पीआ। मां महबूबनि करीमनि जी ॻाल्हि खे अहमियत ॾींदे करे बिस्मिल्लाह करे हिकिड़े खे ॾिनमि साहिब सुवारे खे उन खीर पीतो। मां चयुमि त इहो हिकिड़ो ई पी वेंदो प्यालो पर ॾिठुमि त उन पी ड्रॉ कयो ऐं पर खुटो कोन। बिल्कुलु इहो सही आहे। साईं जन फरमायो त इहे मुंहिंजे तरफ़ो आया 500 रुपया हाणे साईं अलाए कंहिंखे फोन करे घोर घोर ॾिया माशाअल्लाह अल्लाह साईं अञा तव्हांखे वधाईंदो। ॻाल्हि वथोड़ो हदीस में बि आता अल्लाह के इन अल्लाह जमील युहिब्बुल जमाल अल्लाह जमीला मोहब्बत बि जमाल सां कंदो आहे। मौलाना नूरुद्दीन मसरूर अल्लाह ताला उन जे कब्र जे मथां करोड़ा रहम जामी नाज़िल फरमाए। सिंधीअ में पाक पाजे करे साईं राशिद साहब ॿुधे थो त मुंहुं ॾिसी मिठाई घुरबी आहे। तव्हांजे मुंहं ते चओ 500 नथा ठहनि मुंहुं ॾिसी मिठाई हा न। मौलाना मसरूर शेर में चयो आहे त नबी पाक फरमायो जा शइ घुरो नबी पाक फरमायो जा शइ घुरो त सुहिणनि ई माण्हुनि खां घुरंदा कयो। साईं जन फरमायो त रब जेकी शइ घुरणी अथव त सुहिणे माण्हू मूं वेल न वेंदी जंहिंजा अखलाक सुहिणा हुजनि जंहिंजो किरदारु सुहिणो हुजे उन मूं वेल न वेंदी। कि नबी पाक फरमायो जा शइ घुरो त सुहिणनि ई माण्हुनि खां घुरंदा कयो। थोरो तवजो तूं सुहिणनि खां सुहिणो ऐं सुहिणा धणी तूं सुहिणनि खां सुहिणो ऐं सुहिणा धणी ॾोहनि ॾिंगायुनि जी माफ़ी खणी जहिड़ो रब तहिड़ो सुवाल रब तूं सभिनी खां सुहिणो त मां गंदे खे माफ़ कर मां तोखे सुहिणाई में सुवाल थो कयां। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे सुहिणो बणाए। मां बोल पे बोलिया ईअं अबू हुरैरा साईं चई त मां पहिरें खे ॾिनमि उन पीतो ॾिठुमि त पी ढरो कयईं प्यालो परे कयईं त ॾिठुमि त भरियो पियो। मां ॿिए खे प्यालो ॾिनो उन पीतो मां हीअं टीह अख सां ॾिसां पियो त सॼो पीअंदो बचाईंदो। ॾिठुमि त पीए थो या नथो पीए ॾिठुमि त पीए थो। पीअण खां पोइ ॾिठुमि त मुंहं खां परे कयईं प्यालो उहो ई भरियल। मां सम्झी वियुमि त इमाम लंबिया जे रहमत ऐं बरकत वारा हथ लॻायल अबू हुरैरा इहो प्यालो न फुटंदो। हाणे जो ॾींदो वियुमि ॾींदो सभिनी खे पीआरे प्यालो ॾिठुमि त उहो ई भरियो पियो आहे। इमाम लंबिया जे आड़ खणी हर खाज़ो खे मुंहिंजा साईं हे खीर जो प्यालो सभिनी पीतो हे त भरियो पियो। साईं जन फरमायो त अबू हुरैरा तो पीतो आहे। मां अर्ज़ कयुमि त न मुंहिंजा साईं तव्हां होॾो जो लाइ हुकुम फरमायो पाण फरमायो अबू हुरैरा तो पी। अबू हुरैरा तो चए त नबी साईं जो हुकुम थियो त पी त मां पीअण शुरू कयो। पीतुमि जेतिरी गुंजाइश आई पी वञ। ॾिठुमि त प्यालो उहो ई भरियो पियो आहे। सुहिणा साईं प्यालो त उहो ई भरियो पियो आहे। पाण फरमायो त ॿीहर पी। अबू हुरैरा ॿीहर पी वरी जो मां शुरू कयो ॿीहर ते जेतिरी गुंजाइश आई मां ओतिरो पीतुमि ॾिठुमि त प्यालो उहो ई भरियो साईं हे उहो ई भरियो पियो आहे। साईं जन फरमायो त अबू हुरैरा ॿीहर पी वरी टीहर हुकुम थियो त पोइ अबू हुरैरा तो चए त मूंखे ख़ौफ़ थियो त मतां कयां या उल्टी कयां करे मां चयुमि त मुंहिंजा साईं मुखों ॻाल्हि चढ़ी वई। इमाम लंबिया मुर्की पिया आख़िर में उहो खीर जो प्यालो वठी इमाम लंबिया पंहिंजे चपड़नि मुबारकनि ते ॾेई करे सॼो खीर जो प्यालो पाण पीतो। हाणे दुनिया में ॻोल्हियो उस्ताद शागिर्दनि जी ओभर पीए दुनिया में ॻोल्हियो को उस्ताद को मुर्शिद मुरीदनि जी ओभर पीए। मुर्शिदनि त खंघारा था माण्हुनि खे कराइनि पोइ अहिड़ो ॾेखारियो मुर्शिद दुनिया में जेको त मुरीदनि जी ओभर पीए। अबू हुरैरा फरमायो त मां ॻणियां जो त मां 70 सहाबी ॻणियां
घणा बा ये बुखारी शरीफ जी हदीस जो तर्जुमो ॿुधायो मां 70 माण्हू गड़ियम आखिर में जॾहिं इमामुल अंबिया संजन पाण ओबर मुबारक वो प्यालो पी अल्लाह को दुआ है अल्लाह ताला सदा इन महबूबन करीम जी नक्शे कदम ते हलण जी तौफीक अता फरमाए कंहिं पे हिक दफ़े खीर जो हिक प्यालो हुयो उन मां 70 ॼणनि पी सफ़ा कयो हिक दफ़े खीर जो हिक प्यालो हुयो उन मां 70 ॼणनि पी सफ़ा कयो जंहिंखे हथड़ा मुबारक अवां जा लॻनि अहिड़ी बरकत मथां छा लिखां मुस्तफ़ा मोहतरम हिक अवां खे न पोड़ी मञींदी हुई गंद भी साघटीअ में सटींदी हुई हिक अवां खे न पोड़ी मञींदी हुई गंद भी साघटीअ में सटींदी हुई पोइ बि उन जी इयादत वञी कई मां सोणी सीरत मथां छा लिखां मुस्तफ़ा मोहतरम मालिक जी हिकु उठ खणी आयो उठ धणीअ खे अवां ख़ूब सम्झायो रहमतुनि जा कर सबल छाम छपर अहिड़ी रहमत मथां छा लिखां मुस्तफ़ा मोहतरम शाल गुलज़ार चनो मदीने मरे रोज़ रोई दुआ तो खुदा खां घुरे जे अवां वटि अची फौत थी था वञनि तिन जे क़िस्मत मथां छा लिखां मुस्तफ़ा मोहतरम दिल घुरे थी टाइम बि घणो थी वियो आख़िर में दुरूद ते अव्हांखे कुझु ॿुधायां अदा हाणे सभिनी जा मुंहिंजो ॾुखियो थी